अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला अबलो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। बेतमादी रिथ खां अॻु पीटीआई खे वॾो लोॾो। वज़ीर आज़म इमरान खान जो वेझो दोस्त अलीम ख़ान जहांगीर तरीन जे ग्रुप में शामिल थी वियो। लाहौर में जहांगीर तरीन जी रिहाइशगाह ते इजलास में पंजाब जे 3 सूबाई वज़ीरनि ऐं 16 MPs शिरकत कई। जहांगीर तरीन लंडन मां वीडियो लिंक ज़रिए शरीक। अलीम ख़ान जो चवणु आहे त 40 MPs सां मिली चुको आहियां। सभिनी खे हुकुमरानी वारे तरीक़ेकार ते एतिराज़ आहे। पीटीआई खे हुकूमत मिलण में जहांगीर तरीन जो वॾो किरदारु आहे, पर बदकिस्मती आहे त हुकूमत ठहण बाद जहांगीर तरीन खां कमु न वरितो वियो। पीटीआई कंहिं हिकु शख़्स जी नाहे, कोशिश हूंदी त समूरनि धड़नि खे गॾु कयां। जहांगीर तरीन जल्द ॾेह वापसि वरंदो। बेतमादी वारी रिथ आई, सभु दोस्त गॾिजी फ़ैसिलो कंदासीं। वज़ीर आज़म खिलाफ बेतमादी रिथ जी तारीख़ जो ऐलान अॼु थियण जो इम्कान। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां इस्लामाबाद में PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान ऐं नून लीग जे सदर शहबाज शरीफ जी मुलाक़ात। ॿिन्ही पार्टियुनि जा अहम अॻवान मौजूद। मुल्क जी सियासी सूरतहाल ऐं बेतमादी वारी रिथ आणण ते ॻाल्हियूं। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त मुक़ाबले लाइ तयारु आहियूं। बेतमादी रिथ में कामयाबी मिलंदी या न इहो वक़्तु ॿुधाईंदो। इमरान ख़ान केरु थींदो आहे धमकियूं ॾियण वारो? इमरान ख़ान जी असुल ज़बान इहा ई आहे जेका हुन गुज़िरियल ॾींहुं इस्तेमालु कई। गटर जो मुंहुं खुलंदो आहे त उन मां गंदी ॿाहिरि निकिरंदो आहे। असांजे कारकुननि जी लठियुनि खे तेल लॻल आहे जेके घर में पियल आहिनि। ख़ुर्शीद शाह चवे थो तमामु जल्द बेतमादी रिथ आंदी वेंदी। अॼोकी गॾिजाणी में सभु कुझु तइ थी वेंदो। ख़ुर्शीद शाह मौलाना फज़ल रहमान खे PP जे जलसे में शिरकत जी दावत पिणु ॾिनी।